भित न आहियूं जो केराए हलियो वेंदे, असां पहाड़ आहियूं केराइण में तुंहिंजा नसुल ख़त्म थी वेंदा। रब खे मञ, न कर खेचल असां सां। अगरि उन्ही रूप में आयासीं त असांखे ॾिसण सां ई तव्हांजा हाव फाटी पवंदा, तव्हांजा हाव फाटी पवंदा। यारनि जा यार आहियूं ऐं वफ़ादार आहियूं। जंहिंखे शक हुजे भले आज़माए ॾिसे असांजी यारी खे। चवे विजय कुमार वैरागी रोहड़ी वारो, असां हूअं ई बि खानदानी कंधार आहियूं। हर कंहिं सां मोहब्बत ऐं वफ़ा कई आहे, कंहिं सां न धोखो न ई दगा कई आहे, न ई वरी ॾुखे वक़्त में मञींदा हार आहियूं। असां त यारनि जा यार आहियूं, असां त यारनि जा यार आहियूं, असां त यारनि जा यार आहियूं। असां सां फिटाइण वारा सड़ी राख थी विया, पर असांखे झुकाइण में कामयाब न थिया। जिन खे गुमान हुयो त पहिरियों नाकाम कंदासीं, पोइ आराम कंदासीं, पर उन्हनि खे इहा ख़बर नाहे त मौला इकरार शर्त बबर शेर आहे। उनखे झुकाइण वारो केरु आहे? जिन जी नियत हुई बद, उहे पाण ई थी विया रद। असां त अॼु बि कामयाब आहियूं, वध में वध, वध में वध।